नाज़रीन, साल 2023 औरतुनि लाइ बि ख़तरनाक साबित थियो। हैदराबाद रीजन में 2000 खां वधीक औरतुनि जिन्सी हिरासमेंट, मुड़सनि पारां तशद्दुद, नाजाइज़ लाॻापा न रखण ते ब्लैकमेल करण ख़िलाफ़ दाहियूं गैरत जे नाले ते 5 औरतूं क़त्ल थियूं। 59 औरतुनि खे रेप जी कोशिश दौरान तशद्दुद जो निशानो बणायो वियो। वुमेन प्रोटेक्शन सेल जी रिपोर्ट में इंकशाफ कया विया। उन हवाले सां पेश आहे शबीर रबड़ो जी हीअ रिपोर्ट। हैदराबाद में साल 2023 ईसी औरतुनि लाइ बि ख़तरनाक साबित थियो आहे। हैदराबाद रीजन में 2000 खां वधीक औरतूं जिन्सी हिरासमेंट, मुड़सनि पारां तशद्दुद, गैरत जे नाले ते 5 औरतूं क़त्ल थियूं आहिनि। 59 औरतुनि खे रेप जी कोशिश दौरान तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। उन हवाले सां वुमेन प्रोटेक्शन सेल हैदराबाद जी इंचार्ज मारवी एवान पारां जारी कयल पधिराई में ॼाणायो वियो आहे त साल 2023 ईसी दौरान 141 औरतुनि खे अगवा कयो वियो। 613 औरतुनि खे क़त्ल करण ऐं मथनि तेज़ाब हारण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। 2 औरतुनि खे स्मगल करे विकिरो कयो वियो। 1 औरत आपघात कयो। 8 औरतूं घरनि में क़ैद कयूं वयूं। 59 औरतुनि ऐं नारियुनि सां रेप कयो वियो, जॾहिं त 18 औरतुनि खे क़त्ल जी कोशिश बि कई वई आहे। 2 नींगरियुनि जूं नंढी उमिरि ऐं 5 नारियुनि जूं ज़बरदस्ती शादियूं करायूं वयूं। 288 औरतुनि खे माइटनि ऐं ॿियनि पारां तशद्दुद जो निशानो बणायो वियो। 546 औरतुनि खे मुड़सनि तशद्दुद कयो। 638 औरतूं ख़ानदानी तकरार जो शिकार थियूं। 72 औरतुनि तलाक, ॾाज ऐं हक़ मार लाइ दाहियो आहे। रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो आहे त वटनि 61 औरतुनि ॿारनि जी सार संभाल न थियण ते बि दाहियो आहे, जेके मामला उन्हनि तरजीही बुनियादनि ते हल कराया आहिनि। वुमेन प्रोटेक्शन सेल जी रिपोर्ट में इहो बि इंकशाफ कयो वियो आहे त 31 नारनि खे सोशल मीडिया ज़रिए नाजाइज़ लाॻापनि लाइ ब्लैकमेल करे हिरासां कयो वियो आहे। 25 नारियूं जिन्सी ज़्यादती जो शिकार थियूं। 2 नारियुनि खे कम जी जाइ ऐं 5 औरतुनि खे अवामी हदनि ते हिसायो वियो आहे। 129 औरतूं पाड़ेसियुनि जे अताप जो शिकार थियूं। 72 औरतुनि खे मुख़्तलिफ़ हवाले सां ब्लैकमेल कयो वियो। वुमेन प्रोटेक्शन सेल पारां दावा कई वई आहे त मुतासिर औरतुनि जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कराए खेनि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ बि फ़राहम कयो वेंदो। कैमरामैन वरियाम रिंद सां गॾु शबीर रबड़ो, धरती टीवी न्यूज़, हैदराबाद।